हम तुम्हारे साथ मौक़िफ़ दुनिया ताईं पहुचाइण जे लाइ आया आहिनि ऐं सरकार जी बि ज़िम्मेवारी आहे। वधीक अॻिते ॾिसंदासीं त केतिरी सिक्योरिटी आहे। अॼु जे हिन तारीख़ी ॾींहं ते सिंध सां मुहबत रखंदड़ उन्हनि सभिनी सिंधी माण्हुनि खे जेके कराची जे अंदरि रहनि था, उहे पंहिंजे वजूद ऐं धरती माउ जी सलामती जे लाइ अॼु ॿविखूं खणी हिन आज़ादी जे मार्च में अची शरीक थियनि। इन में सिंध जी बका, सिंधी क़ौम जे मुस्तक़बिल ऐं असांजे बचनि जे मुस्तक़बिल जी बका आहे। उन करे आउं कराची जे ख़ुसूसन उसे पासे जे सभिनी माण्हुनि खे इहा अपील थो कयां त आज़ादी मार्च में अची शरीक थी सिंध सां मुहबत जो यकीन ॾियारियो ऐं सिंध जे दुश्मननि खे ॿुधायो त सिंध अॼु सुजाग थी चुकी आहे, सिंध अॼु बेदार थी चुकी आहे। सच्चो देशी पक्का देशी, सच्चो देशी पक्को देशी, मुझो खान मुझो खान, मुझो खान मुझो खान। न खपे न खपे पाकिस्तान, न खपे न खपे पाकिस्तान, न खपे। हिकु धमाको हिकु आवाज़, मुजोरबर मुजोरबर, मुजोरबर मुजोरबर, सिंधी गैरत सिंधो शान, सच्चो देसी दुल्हे देसी। न खपे न खपे पाकिस्तान, न खपे पापी पाकिस्तान से, पापी पाकिस्तान से। हेलो हेलो वॾे सां बीपर कंदो। सच्चो देसी पक्को देसी, हेलो लाइन सही पकड़ो, थोड़ा साइड मोजो शान मोजो शान, बशीरान बशीरान के जोड़ींदो पाकिस्तान, बशीरान बशीरान के जोड़ींदो पाकिस्तान, बशीरान बशीरान मोजो शान मोजो शान, बशीरान बशीरान सच्चो देसी पक्को देसी, बशीर देसी। नारे सैयद नारे सैयद, नारे सैयद नारे सैयद, तुझो देश मुझो देश, सारा देश मारो देश, सही देश मई देश, your देश my देश, your देश my देश। एक धमाका एक आवाज़, सिंधु देश मुबारक। तुझो देश मुझो देश, तुझो रबर मुझो रबर, तुझी जान मुझी जान, तुझी जान मुझी जान के टड़ींदो पाकिस्तान, दहशत गर्दन जो आस्तान, दहशत गर्दन जो आस्तान।
दुनिया में नंबर पहिरियों शैतान पाकिस्तान पाकिस्तान सिंध जागी पई आहे ऐं सिंध पंहिंजी उहा तारीख़ी हैसियत जी बहाली जे लाइ मैदान में निकिती आहे। असां हज़ारे सालनि खां हिकु जुदा क़ौम आहियूं। सिंध हिकु जुदा मुल्क आहे। आज़ादी असांजो बुनियादी ऐं पैदाइशी हक़ आहे। हुन आज़ादी जे हुसूल जे लाइ अॼु सिंध जे 90 वरनि जे झूर पोड़े खां वठी 7 सालनि जे ॿार ताईं, ॿुढे ताईं, नौजवान ताईं ऐं हर सिंध जे माण्हूअ ताईं अॼु इहा ई उन्हनि जो आवाज़ आहे त तुंहिंजो देश मुंहिंजो देश अॼु सिंध पंहिंजी उहा ई हैसियत बहाली जे लाइ घुरे थी जेका 1843 में जॾहिं अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो त सिंध आज़ादु मुल्क जी हैसियत सां हुई ऐं सिंध अॼु उहा पंहिंजी तारीख़ी हैसियत जे बहाली जे लाइ ही सिंध जा नौजवान, ही सिंध जा पोड़ा, ही सिंध जा ॿार, ही सिंध जा गैरतमंद माण्हू अॼु पंहिंजी धरती जी सलामती जे लाइ मैदान में निकिरी आया आहिनि। त हाणे पंजाब जी बालादस्ती खे क़बूल न कबो ऐं सिंधू देश जी आज़ादी जे लाइ असां त सिंध हिकु अमन जी, मुहबत जी ऐं प्यार जी धरती आहे। इस्लाम ऐं मज़हब ऐं पाकिस्तान जे नाले में असां ते अॼु कब्ज़ो कयो वियो आहे। असांजा वसीला क़ैद आहिनि। असांजे दरियाहनि ते कब्ज़ो आहे। असांजे समुंड ते कब्ज़ो आहे। असां सिंध जी उहा तारीख़ी क़ौम आहियूं जेका हज़ारे सालनि खां वठी ही पंहिंजी अलहदा सुञाणप ऐं हैसियत सां रही आहे। उन जी उन तारीख़ी हैसियत जी बहाली जे लाइ अॼु असां आज़ादी मार्च कंदा सिक्योरिटी मुंहिंजा सिंध जा सैयद जा सिपाही आहिनि, उहे कंदा। बाक़ी हाणे सरकार बि पंहिंजो फर्ज़ु जेको आहे उहो पूरो करे। उहा उते ॾिसंदो मूंखे यकीन आहे त अॼु सिंध जा लखे माण्हू, कराची जा नौजवान, कराची जा पोड़ा, सॼी सिंध जा ई जेके दर्द रखंदड़ माण्हू आहिनि उहे अॼु भरपूर तरह सां कराची जे अंदरि पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो ये सिंध गुरेथी, ये सिंध गुरेथी, मजदूर गुरंता, कौम गुरेथी, शागिर्द गुरंता, ये सिंध गुरेथी। हेलो